अहम ख़बर के हवाले से अवांखे आगाह कंदालूं त NA 240 ते थींदड़ नंढी चूंड दौरान मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशनन ते छिकताण वारी सूरत हाल रही। सियासी कारकुनन में छिकताण दौरान फायरिंग पिण कई वई, जंहिं जे नतीजे में एक ॼणो क़त्ल थी वियो, जॾहिं 7 खां वधीक ॿुधायो वञे पियो त ज़ख़्मी थी पिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। ख़बर के हवाले से अवांखे आगाह कंदालूं या अहम ख़बर अवां सां शेयर कंदालूं। NA 240 ते थींदड़ नंढी चूंड दौरान मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशनन ते छिकताण वारी सूरत हाल रही। सियासी कारकुनन में छिकताण दौरान फायरिंग पिण कई वई, जंहिं जे नतीजे में एक ॼणो क़त्ल थी वियो, जॾहिं त 7 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया। ख़बर के हवाले से नाज़रीन अवांखे आगाह करायूं या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालूं। सियासी कारकुनन में छिकताण दौरान फायरिंग पिण कई वई, जंहिं जे नतीजे में एक ॼणो क़त्ल थी वियो, जॾहिं त 7 खां वधीक ज़ख़्मी थी पिया। इन हवाले से वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती TV कराची जो रिपोर्टर इमदाद सूमरा असां सां लाइन ते मौजूद है। इमदाद, अपडेट कजो, एक ॼणो क़त्ल थी वियो है, 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ॿुधाइजो जेके ज़ख़्मी आहिनि उन्हनि जी छा कंडीशन ॿुधाई वञे थी? जी बिल्कुल, अवांखे ॿुधाईंदा हलूं त कराची जे NA 240 खुरंगी वारे तक ते जेको आहे इलेक्शन दौरान लांडी वारे इलाइक़े में जेको आहे सियासी जमायतुनि पारां उते छिकताण जा इत्तला मिलिया, जॾहिं त कुछ देर अॻु जेको आहे ॿिनि सियासी जमायतुनि पारां हिक ॿिए ते फायरिंग थी आहे, जंहिंखां पोइ उते 7 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जेके जिना अस्पताल पिणु मुंतक़िल कयो वियो आहे। जॾहिं त असांजी जिना अस्पताल इंतज़ामिया सां ॻाल्हि ॿोल थी आहे। जिना अस्पताल जे डायरेक्टर जेको आहे इहो ॿुधायो आहे त हिन वक़्तु जिना अस्पताल में 7 ज़ख़्मी खे आंदो वियो आहे, जिन त हिकु ॼणो जेको आहे उहो फौत थी चुको आहे, जंहिंजे नाले जेका हुआ तस्दीक कई वई आहे, जिन त हुनजी उमिरि जेका आहे 60 साल ॿुधाई पइजे, जिन त हुनजो नालो जेको आहे शेख ॿुधाए ऐं उहो रहवासी जेको आहे उहो लांडी सां पिणु ॿुधायो थो वञे। जिन त डायरेक्टर जिना अस्पताल जो इहो बि चवणु हुयो त 7 ज़ख़्मियुनि खे जेको आहे हिन वक़्तु इलाज जारी आहे ऐं हिकु ॼणो जेको आहे उहो इलाज दौरान उहो फौत थी चुको आहे। इमदाद, अपडेट करण लाइ अवां जी वॾी महिरबानी। इमदाद नाज़रीन असांखे अपडेट करे हो ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। NA 240 ते थींदड़ नंढी चूंड दौरान मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशनन ते छिकताण वारी सूरत हाल रही। सियासी कारकुनन में छिकताण दौरान फायरिंग पिण कई वई, जंहिं जे नतीजे में एक ॼणो क़त्ल, जॾहिं त 7 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया।